हाँ मुझे दोस्तों त पुर्तगाल दुनिया जो सभिनि खां हाईएस्ट रेट डाइवोर्स रेट आहे जंहिंमें तलाक थींदी आहे दुनिया पूरी में उन जो रीज़न छो आहे और छा आहे त रीज़न इहो ई आहे की कपल्स वटि पैसा कोन हूंदा आहिनि पैसनि ते जहिड़ा थींदा आहिनि उहो छो उहो बि आदतनि ते अची बीठी आहे ॻाल्हि ॿाहिरि वेंदा घुमंदा फिरंदा ब्रांड पाईंदा रेस्टोरेंट में मानियूं खाईंदा जॾहिं आख़िर को शइ थी वेंदी आहे पैसा हूंदा कोन ऐं हिननि खे सबर शइ आहे कोन सबर ऐं आदतूं ओतिरियूं ज़रूरी आहिनि जेतिरी की मानी पाणी इंसान जे लाइ त ही ज़हन में रखिजो ही सबक़ु आहे 5 साल यूरोप में रहंदो मूंखे ही शयूं मूं दिल्ली मरे में ॾिसंदो आहियां तॾहिं तव्हांखे ॿुधायां पंहिंजे एक्सपीरियंस सां महिरबानी